हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो तबियत सही आहे न ख़ैरु को पियो आहे ठीकु आहियो गर्मी लॻी वई आहे लाइट आहे कोन हिते वेठा आहियूं इंतज़ारु पिया कयूं त केरु अचे बाइक ते त असीं वञूं बोरिंग ते वञूं हुते जीअं दोस्तो असीं बोरिंग ते अची चुका आहियूं हिते गर्मियूं भॼायूं पिया थधे पाणी में वेझूं पिया सभु छोकिरा तक़रीबन ॿार सभु मूं सां गॾु मुंहिंजी छोकिरी रामीना आहे उहा बि ॾाढी वेझे पई ऐं पंहिंजा बि पासे खां वेठो आहियां ऐं हीउ मां हिकिड़ो महिमान चए थो लाहौर मां आयल आहियां ऐं लाहौर मां बि आयो आहे घुमण पंहिंजे माइटनि में त वरी हिन चयो त वेझण अचां पियो थो हिन लाइ थोरी देरि सां गॾु चरी ऐं तव्हां हलो ॿिनियूं वग़ैरह ॾिसो इहो गुल हसन असांजे ॻोठ जो हीउ आहे बोइंग माना ट्यूबवेल ऐं इहो हुनजो कमिरो हिन में जीअं त बूह पियो आहे महल आहे हीउ बूह वग़ैरह इन कमिरे में बूह रखंदा आहियूं बनी ॾिठो हीउ वाटर आहिनि न जेके हिन मां पाणी वेंदो आहे ॿनियुनि में त पोइ वरी ॿनियुनि में ई पाणी वेंदो आहे अधु जो हले पियो पेट्रोल ऐं डीज़ल ते आहे ऐं असीं वेझूं पिया ऐं ॿार मज़ाक मस्ती कनि पिया रामी तमामु घणी ख़ुशि थी सो असीं वेठा आहियूं बनी ॾिसो तव्हां इहे जेके वाटर आहिनि न इहे वेंदा आहिनि सिधो जेकी बनी आहे इन में वेंदा आहिनि पोइ वरी पाणी हर को वठंदो आहे अॼु कंहिंजे ज़मीन में पाणी आहे सो इहे तेल वठी हलाइनि पिया तमामु घणी हले पई सो असीं वेझण लाइ आयासीं तमामु सुठो पियो लॻे असां वेझूं पिया ऐं बोरिंग तमामु तेज़ हले पई थधो पाणी आहे हीअ वाटर ॾिसो हिकिड़ो हेॾां वेंदो हेॾां ईअं परते आहे ऐं हिते गप थी चुको आहे आराम सां ॿियो वरी होॾां वेंदो इहो हुन ॿनियुनि में हीअ साम्हूं ॾिसो बाग़ वग़ैरह आहिनि हिते कुझु अंबनि जो वणु आहे 4-5 आहिनि ऐं हिते बि नंढिड़ो बाग़ आहे ऐं तमामु मौसम VIP गर्मी लॻी पई आहे ऐं उन गर्मीअ खे भॼण लाइ करे असीं हिते आया आहियूं मज़ो त अचे पियो तमामु घणो इंजॉयमेंट कयूं पिया VIP तरीक़े सां ऐं हीअ जेको आहिनि वाटर आहिनि वण आहिनि ऐं हिते गप थी चुकी आहे ऐं छोकिरो तिरकी न पए आराम सां वञे पियो हीअ तव्हांखे अहिड़ो साम्हूं इहा कोठी आहे न इन में बूह रखंदा आहियूं महन जो वग़ैरह जंहिंजी ज़मीन आहे उनजी औताक आहे उन हिसाब सां इहा औताक आहे हिन में माल जो बूह रखियो वेंदो आहे बूह सम्झो था भूसा माल का रखा जाता है ऐं उन बैक साइड ते कुतर वारी मशीन आहे उसके बैक साइड पे कुत्तर वाली मशीन है जो चलती है और हमारे यहाँ ये इधर पंजाब से लाहौर से लड़का आया नहाने वो भी हमसे मिला है और ये देखो कुत्तर की मशीन चलती है यहाँ पर कुत्तर करके फिर भैंसों को चारा डाला जाता है ये कपास लगी हुई है वोण जंहिं चवंदा आहियूं ही वोण लॻल आहिनि ऐं अॿो रंग पिया ही तव्हां ॾिसी सघो था असीं बोरिंग ते कीअं वेझूं पिया ऐं तमामु सुठो पियो लॻे असांजे वेझण में तमामु सुकून पियो मिले ऐं वेझूं पिया इंजॉयमेंट कयूं पिया सही आहे हीअ तव्हां मौसम ॾिसो ऐं बोर थियल आहे हिकिड़ो वॾो हीअ ॾिसो न तमामु सुठो माना VIP सिस्टम हले पियो VIP मूंखे डपु लॻे थो वेझण अचे कोन थो बहरहाल इंजॉय कयूं पिया वेठो आहियां ऐं मज़े सां पाणी विच में ऐं हीअ वाटर जी पनियूं वग़ैरह ॾिसो उस तेज़ लॻी पई आहे ऐं सावक ॾिसो हीअ पियूं आहिनि इन जो गादेरा टे आहे उन्हनि जो बूह विझी गाह विझी पोइ निकिरी ईंदा आहिनि में बनी वग़ैरह VIP आहे तव्हांजी उमेदु अथव
वणंदी हूंदी हीअ बि ऐं मुंहिंजे चैनल खे मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो सब्सक्राइब कजो ऐं मूंखे सपोर्ट कजो त जीअं अॻियां वधी सघां ऐं माना तव्हां मूंखे कमेंट में ॿुधायो त सिंधी में ॻाल्हायां उर्दू में ॻाल्हायां कीअं ॻाल्हायां जीअं तव्हांखे सम्झ में अचे। महिरबानी।